अदबी रंग। अस्सलाम वालेकुम दोस्तों, अदबी रंग जे नाले सां ही चैनल शुरू कयो आहे। उम्मीद है जेके बि असां अदब जा रंग रखंदासीं उहे तव्हां पसंदि कंदव। हिन में मुख़्तलिफ़ शाइरनि जी शाइरी पेश कई वेंदी। अखियूं कंहिं दर्द जा दफ़्तर, अखियूं कंहिं दर्द जा दफ़्तर, अखियूं वेराग जा नाविल। असां जीअं दर बदर आहिनि असांजे भाग जा नाविल। मस्जिद ढा दे, मंदिर ढा दे जो कुछ ठहंदा, पर किसे दा दिल न ढावी जो रब दिलां विच रहिंदा। मुख़्तलिफ़ फ़नकारनि जा गीत तव्हांखे ॿुधण में मिलंदा। विसरियूं तुंहिंजूं ॻाल्हियूं, रोज़ अखिड़ियूं आहिनि आलियूं, तूं जॾहिं खां थी वियो परे। सारी दुनिया निंड सुम्हे थी, दिल में हिकिड़ी लहर उथे थी याद। इश्क पयो तड़पे उते सूंह पई सुॾके, इश्क पयो तड़पे उते सूंह पई सुॾके। मुख़्तलिफ़ म्यूज़िक साज़ कुछ स्टोरीज कोशिश कंदासीं त ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां तालुक़ रखंदड़ माण्हुनि जी गुफ़्तगू ॻाल्हि ॿोल ऐं उन्हनि जी ज़िंदगी जा अहम वाक़ियात तव्हां सां पेश कया। दुनिया में हलंदड़ मुख़्तलिफ़ वाक़ियात तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। हिन ई चैनल ते सिंध जे अज़ीम रहबर ऐं शाइर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भुटाई जी शाइरी ऐं उनजी सम्झाणी बि पेश कई वेंदी। उनखां सवाइ हिन चैनल ते इल्मी अदबी लेक्चर भी रखिया वेंदा। इंशाअल्लाह तव्हांखे हीउ चैनल पसंदि ईंदो। ॾिसण न विसारींदा। अदबी रंग। अदबी रंग।